अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे एडवर्ब। जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त एडजेक्टिव जेका आहे उहो पाण खे नाउन ऐं प्रोनाउन जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। इन तरह एडवर्ब्स पाण खे वर्ब, एडजेक्टिव या ॿिए एडवर्ब जे बारे में ॿुधाईंदा आहिनि ऐं एडवर्ब्स नाउन ऐं प्रोनाउन जे बारे में न ॿुधाईंदा आहिनि। एडवर्ब्स पाण खे इहो ॿुधाईंदा आहिनि त को बि कमु कॾहिं, छा लाइ ऐं किथे, केतिरी दफ़ा ऐं कंहिं हद ताईं थियो आहे। इहो ई मां मिसाल सां सम्झायां त हिते लिखियलु आहे, हुन ज़ोर सां ॻाल्हायो, ही स्पोक लाउडली। हिन सेंटेंस में पाण खे ख़बर पई त हुन ॻाल्हायो आहे, बट हिन सां गॾु छा ॿुधायो हिते त ज़ोर सां ॻाल्हायो। त हिन में इहो ॿुधायो वियो आहे त हुन ज़ोर सां ॻाल्हायो आहे या हल्को ॻाल्हायो आहे। पोइ लिखियलु आहे, हिन जल्दी जवाबु ॾिनो, ही आंसर्ड क्विकली। हाणे इन में छा आहे त हुन जवाबु त ॾिनो, बट छा आहे त जल्दी जवाबु ॾिनो आहे, फौरन जवाबु ॾिनो आहे, उन जे बारे में ॿुधाए पियो। पोइ लिखियलु आहे त हू सुठो माण्हू आहे, ही इज़ अ वेरी नाइस पर्सन। हिन सेंटेंस में पाण वेरी वर्ड यूज़ कयो आहे। वेरी हिकु एडवर्ब आहे त को बि कमु जेका हिन में ॿुधायो वियो आहे, को कमु या को शख़्स जेका माण्हू आहे उहो केतिरो सुठो आहे या बुरो आहे। ठीकु आहे, त इन में इहो जेका आहे इनखे एडवर्ब ऑफ डिग्री बि चयो वेंदो आहे। पर अगरि मां इहो चई छॾियां त ही इज़ अ नाइस पर्सन, त पाण खे ख़बर पई त उहो सुठो आहे, बट हिन में पाण छा यूज़ कयो आहे, वेरी, त उहो पाण खे ॿुधाए पियो त इहो केतिरो सुठो आहे। एडवर्ब पाण खे जॻह जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। हिनखे पाण एडवर्ब ऑफ प्लेस बि चवंदा आहियूं। को बि कमु किथे थींदो आहे या थिए पियो, हुनखे एडवर्ब ऑफ प्लेस चयो वेंदो आहे। जीअं मथे, हेठि, हुते, पोयां। त इन हिसाब सां मां ॿुधायां त इहो मिसाल सां सम्झायां, किताबु हुते रखो, पुट द बुक देयर। किताबु हिते रखो, पुट द बुक हेयर। मुंहिंजो दोस्त बेकरी जे वेझो रहंदो आहे, माई फ्रेंड लिव्स नियर बाय द बेकरी। हाणे इन सेंटेंस में छा आहे त हेयर ऐं नियर बाय जेका आहे उहो एडवर्ब आहे। सही। हाणे इन में इहो पाण खे जॻह जे बारे में ॿुधाए पियो त इहो जॻह कहिड़ी आहे, किथे आहे, त उन जे बारे में ॿुधाए पियो। जेका लफ़्ज़ पाण खे कंहिं बि कम जे थियण जो वक़्तु ॿुधाईंदा आहिनि ऐं त उहो कमु कॾहिं थियो आहे, त उनखे एडवर्ब ऑफ टाइम चयो वेंदो आहे। जीअं सुबुह, शाम, कल्ह, राति। त इहो ई मां मिसाल सां सम्झायां, हू कल्ह मूं वटि आयो, ही केम टू मी येस्टरडे। उहो कराची कल्ह राति वियो, ही वेंट टू कराची लास्ट नाइट। हाणे हिन सेंटेंस में पाण खे ख़बर पई त एक्शन जेका आहे उहो कॾहिं थियो आहे, टाइम छा आहे हुन एक्शन जो। त इन में जेका टाइम ॿुधायो वियो उन लाइ जेका पाण वर्ड यूज़ कयो आहे उनखे एडवर्ब में ॿुधायो वियो आहे। ठीकु, एडवर्ब पाण खे इहो बि ॿुधाईंदा आहिनि त को कमु केतिरी दफ़ा थियो आहे। सही आहे। एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी इस्तेमालु थींदो आहे उन लाइ। त इहो पाण खे इहो ॿुधाईंदो आहे त कमु जेका आहे उहो केतिरी दफ़ा थियो आहे। हाणे इहो ई मां सम्झायां हिते मिसाल सां, मां अक्सर मोकलनि में ॻोठु वेंदो आहियां, आई मोस्टली गो टू विलेज इन वेकेशन्स। उहो कॾहिं कॾहिं मूवी ॾिसंदी आहे, शी समटाइम्स वॉच मूवीज़। हू हमेशह लाइब्रेरी वेंदी आहे, शी ऑलवेज गोज़ टू लाइब्रेरी। त हिन सेंटेंस में पाण खे ख़बर पई त एक्शन केतिरी दफ़ा थियो आहे। त आई होप तव्हांखे अॼु जो लेक्चर इहो क्लियर हूंदो। तव्हांजा जेका बि कंफ्यूजन्स ऐं क्वेश्चन हुजे तव्हां कमेंट बॉक्स में ज़रूरु पुछिजो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु, हिते ई मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।